ऐं मंदर भी केवल इन्हनि पंजनि भॻवाननि जा ई ठहींदा आहिनि। या मंदरु हूंदो सूर्य जो, या गणेश जो, या विष्णुअ जो, या शिव जो, या दुर्गा जो। ॿी ॻाल्हि, या मंदरु हूंदो इन्हनि पंच देवताउनि जे कंहिं अंश अवतार जो। हाँ जी, हनुमान जो मंदरु आहे त उहो शिव जो अवतार आहे, शिव जो अंश अवतार आहे। राम जो मंदरु आहे, विष्णुअ मां ई थी वियो उहो, कृष्ण बि विष्णुअ मां ई अची वियो। दुर्गा जा मंदर हेॾा आहिनि, उहे सभु दुर्गा जा अवतार आहिनि। बाक़ी इन जे अलावा जेतिरा बि मंदर आहिनि उहे अवैध आहिनि, हलनि पिया था, भीड़ बि वञे थी, पर अवैध आहिनि। पंच देवताउनि जे अलावा ॿियो अलॻि आउट मां कोई मंदरु कोई कंहिंजो ठाराए थो, उहो संवैधानिक कान्हे, शास्त्रनि जे अनुसार उहो पूजनीय कान्हे, पर हलनि पिया था। माण्हुनि जा मंदर, मां तव्हांखे छा ॿुधायां, माण्हुनि जे नाले ते लिखियल फलाना टीकम भाई का मंदिर, साईं टीकमदास मंदिर, ईअं कुझु बि। हाणे हिकु ॿी ॻाल्हि ॿुधायांव, कारकत जे कथा में लिखियल आहे, तव्हां चवंदा त मां अध्याय ऐं श्लोक नंबर बि ॿुधाए छॾींदोमांव। स्कंद पुराण में, जो शूद्रों द्वारा स्थापित मूर्तियों की पूजा करता है और प्रणाम करता है, वह 10 पूर्वजों और 10 वंशजों के साथ नरक में जाता है। यदि कोई शूद्र द्वारा पूजित मूर्ति को छूता भी है तो अपने परिवार की 7 पीढ़ियों तक जला देता है। हाणे इन जो मतिलबु छा आहे कि जंहिं मूर्तिअ खे कंहिं ब्राह्मण स्थापित न कयो आहे मंत्रोच्चार सां, ऐं ब्राह्मण उन ई मूर्तिअ खे स्थापित कंदो जेका कंहिं भॻवान जी हूंदी। देवताउनि जा बि मंदर कोन थींदा आहिनि, भॻवान जो अंश हुजे त थी सघे थो। त अगरि का मूर्ति अहिड़ी स्थापित कई वई आहे जेका कंहिं शूद्र जे द्वारा, ऐं अॼु जे समय में अनेक शूद्र पंहिंजो पाण खे पूजनीय ठाहे वेठा आहिनि। शूद्र, तव्हांखे पहचान ई कोन्हे, मां नाला न खणंदमि, भावनाऊं आहत थी वेंदियूं। भील, शूद्र, इहे सभु पंहिंजनि खानदान जूं मूर्तियूं लॻाए करे ऐं मंदर ठाहे वेठा आहिनि। नुक़सानु उन में उन जो आहे जेको उते वञी मथो टेकींदो। इहो मां तव्हांखे कार्तिक मातम जो प्रमाण ॾेई करे सम्झाइण जी कोशिशि पियो थो कयां।